अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंगर ग़ुलाम हैदर जमाली। असां सां गॾु असांजो भलो ढोलकारो साईं नसीर साईं असां सां गॾु आहे। साईं वॾी महिरबानी दोस्तों, ही आहे उस्ताद ग़ुलाम हैदर जमाली, तमामु बहितरीन रागी आहे ऐं हिन खे प्रोमोट करे रहिया आहिनि आफ्ताब कमाल प्रोडक्शन ऐं वफ़ा अली सोलंकी जे तावन सां रिकॉर्डिंग थी रही आहे। उमेद आहे हे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। वॾी महिरबानी। इहा किस्मत वा कोखले थो करो एठो, इहा किस्मत वा कोखले थो करो एठो, न कंहिंजे वसवा कोखले थो करो एठो, इहा किस्मत वा। घर में चपटी बना है, किथे रिश्त मिल जा मालिक खंड को न खाए। किथे रिश्त के घर में चपटी बना है, किथे रिश्त मिल जा मालिक खंड को न खाए। इहा किस्मत वा, इहा किस्मत वा कोखले थो करो एठो, न कंहिंजे वसवा कोखले थो करो एठो, इहा किस्मत वा। खणी गम दुनिया जा विधा मूं गले में, इन्हें जे करे अॼु ताईं नया हौसले में। खणी गम दुनिया जा विधा मूं गले में, इन्हें जे करे अॼु ताईं नया हौसले में। इहा किस्मत वा, इहा किस्मत वा कोखले थो करो एठो, न कंहिंजे वसवा कोखले थो करो एठो, इहा किस्मत वा। खबर ना है कैसी ताईं हले ही जुदाई, इहे गम तहलदा रहंदा कब्र ताईं जुदाई। खबर ना है कैसी ताईं हले ही जुदाई, इहे गम तहलदा रहंदा कब्र ताईं जुदाई। इहा किस्मत आ, इहा किस्मत आ कोखले थो करो एठो, न कंहिंजे वसवा कोखले थो करो एठो, इहा किस्मत आ कोखले थो करो एठो, न कंहिंजे वसवा कोखले थो करो